बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन साथी। पंहिंजो जीवन सफल बणायो, पंहिंजो जीवन। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम। पुरुषोत्तम ना धणीअ जो पाण प्रभु जण आयो। पुरुषोत्तम ना धणीअ जो पाण प्रभु जण। पुरुषोत्तम में नाम कमाए लोक परलोक बढ़ायो। पुरुषोत्तम में नाम कमाए लोक परलोक। पंहिंजो लोक परलोक बणायो, पंहिंजो। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी। आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन। दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी सदा ओ नंगी नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी गिरवर धारी आए बांके बिहारी। गिरवर धारी आए सब चवन बनवारी। रची रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो। मथुरा में जायो सब अची गोकल वसायो। वृंदावन गौ चारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ। भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल। जसोदा जो बाल आए गायन जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल। वसुदेव क्यों कमाल देव के जो लाल। मटे आयो पंहिंजो बाल। कई लीला जय न्यारी थी जिनो गीता जो ज्ञान। सब जाने तो जहान बड़े बार बड़ो जवान। विश्व सारी जय तारी थी देखो धारे तो ध्यान। तंखे मिले भगवान देखो धारे तो ध्यान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी। महिमा संत ने उच्चारी थी। महिमा भक्त ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो सिर कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब। राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान।
आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान। आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। ओम भूरिभुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सासंगति मान पत्र मैनोली रहवाय श्री पुरुषोत्तम महात्मा जो जैनी कथा श्री सोजी महाराज सोनकन के भगवान विष्णु महात्मा नारद मुनि के और भगवान श्री कृष्ण पंजनी पांडवन के वन में रहंदे बुधाए रहे हैं। कालन जे 27वें अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। ब्राह्मण चित्र शर्मा जैं सारो जीवन पंहिंजो कुकर्म में गुज़ारींदे और बांदर जी जूण पाती, पर हिन श्री पुरुषोत्तम महीने जे प्रभाववश बांदर जे जूण मां कीअं हुनजो छुटकारो थियो सो प्रसंग काल तव्हां ॿुधी आया। अहिड़ो पुरुषोत्तम महीनो आहे जंहिंजे विर्त रखण सां परमात्मा खे बाॾाइण सां ॾिसो भई कहिड़ा कहिड़ा पापी बि तरी था वञनि पिया। बांदर जी जूण बि छुटी वई। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे 28वें अध्याय में। बाक़ी के कुछ तिथियों वञी करके बचियूं आहिनि और 3 अध्याय 28, 29, 30, 14, 15, 16 3 ॾींहं जैसा ही आखिरी अखंड पारण हींअर प्रारंभ थियो। बोलो श्री अखंड भगवान। श्रीमद् भागवत महापुराण जो साप्ताहिक पारण जी समाप्ति थी। सारी साध संगत के वाधायूं अॻु में मिली चुकियूं आहिनि, पर जेके न आया उन्हनि खे वरी बि वाधायूं मिलनि। बोल गुरु नानक देव। हींअर 28वें अध्याय में भगवान नारायण जो नारद खे ब्राह्मण चित्र शर्मा जो अगलो जन्म वर्णन करे ॿुधाइनि। क्या रे राम। पुछो नारद भगवान खां दस्यो इहो प्रसंग। बांदर हिकिड़े कर्म बांदर कहिड़े कर्म सां पातो पद सरबंग। चओ नारायण बुध नारद तूं आई प्यारो सब सुख कारक तूं। अति सुंदर सुहिणी हीअ कथा जंहिंजे पढ़ण ॿुधण सां पाप लथा। हिकु चित्र कुंडल नाले वैश्य हुयो, ॾाढो धन वारो दरवेश हुयो। हुई स्त्री तारा संदसि सुहिणी, ॾाढी पतिव्रता हुई मन मोहिणी। सदा रहे पतीअ जे आज्ञा में, जीअं सीता रही अयोध्या में। आयो पुरुषोत्तम जो महीनो जॾहिं आयो पुरुषोत्तम जो। ॿिन्ही पालियो प्रेम सां पूरो तॾहिं, ॿिन्ही पालियो पूरो प्रेम सां। सारो महीनो विर्त ऐं नेम रखिया, सारो महीनो विर्त ऐं छॾे स्वाद सभई शुभ कर्म कया, छॾे स्वाद सभई। आयो उद्यापन जो ॾींहुं जॾहिं, आयो उद्यापन जो ॾींहुं। कई साध ब्राह्मण आया तॾहिं, कई साध ब्राह्मण आया। हे ब्राह्मण बि उते आयो, हे ब्राह्मण बि उते। कर दर्शन भाग बणायो, कर दर्शन। कया हवन यज्ञ ऐं पाठ घणा, कया हवन यज्ञ ऐं। थिया ख़ुशि ॾाढो हा ॿई ॼणा, थिया ख़ुशि ॾाढो हा। ॾिनो धन ऐं माल घणो उनखे, ॾिनो धन ऐं माल घणो। कर सेवा परसन कयो तंहिंखे, कर सेवा परसन। पाए माल घणो अची घर पहुतो, पाए माल घणो अची घर।
ॾाढो मन में ख़ुशि थियो मान मतो, ॾाढो मन में ख़ुशि थियो, ॾाढो मन में ख़ुशि थियो मान मतो। धन कोटे कंहिं कुंड में पूरो सारो धन, कुदरत सां उन ॾींहुं हुई त्यागो पंहिंजो तन, त्यागो पंहिंजो तन। हरे राम। महात्मा नारद भगवान विष्णु खां पुछण लॻो त हे प्रभु, बांदर जो अहिड़ो कहिड़ो योग हुयो जो उनखे पुरुषोत्तम महीनो हथ अची वियो? न त अहिड़ी जूण निकृष्ट जूण आहे पशुनि जी पखियुनि जी, जंहिं मनुष्य बणी ब्राह्मण बणिजी करके अहिड़ो कर्म कोन कयो, पोइ बांदर खे अहिड़ी कहिड़ी कर्म जे करके घड़ी हथ अची वई जो उनजो पुरुषोत्तम महीने जे करके उद्धार थी वियो। भगवान नारायण चवणु लॻो त हे नारद ॿुध, तूं सदाईं भक्तनि जे उपकार जे लाइ लोकनि जे कल्याण जे अर्थ अहिड़ा सुवाल पुछंदो त रहे पियो। मां हिकिड़ी कथा तोखे ॿुधायां थो, तमामु सुंदर आहे, जेका पाण ॿुधण सां बि पाप लही था वञनि। हिकिड़ो चित्रकुंडन नाले वैश्य हूंदो हुयो, तमामु वॾो धन वारो और स्वभाव में संत स्वभाव दरवेश। संदसि स्त्री हूंदी तारा नाले, पतिव्रता और ॾाढी पतीअ जी शेवा बि कंदी हुई, पतीअ जे आज्ञा में रहंदी हुई, जीअं सीता भगवान राम जे आज्ञा में हुई। बोलो सियारे राम। ॿिन्हिनि जो जीवन सुखमय गुज़रंदो हुयो। हिकिड़े दफ़े पुरुषोत्तम महीनो आयो, ॿिन्हिनि बड़े प्रेम सां उन पुरुषोत्तम जो विर्त रखी करके और नितनेम सां उनजो पाठ पूजा शुभ कर्म कया। जॾहिं उद्यापन आयो मोकला जो ॾींहुं, तो घणेई ब्राह्मण संत उन्हीअ घुराया, उन्हनि जी शेवा कई। उन्हीअ में ही चित्र शर्मा नाले ब्राह्मण बि आयो हुयो। चारे राम। खूब हवन यज्ञ पाठ घणा ई कराया। सेठ चित्रकुंडल वैश्य ॾाढो प्रसन्न थियो, उन जे कर्म मां खूब धनमाल उनखे ॾिनो, उनकी सेवा करके और प्रसन्न कयो। माल एॾो खणी करके और वो ब्राह्मण चित्र शर्मा जीअं घर आयो, अची करके हिक वण जे हेठां खॾ खोटे करके और समूरो धन माल उहो उते पूरे छॾियो। कुदरत अहिड़ी बणी जो उन ई ॾींहुं उन जा प्राण पखेरू उॾामी विया। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। शरीर त्याग करके हलियो वियो। कयो दर्शन हो उद्यापन जो, पुरुषोत्तम संदे महात्म जो। इन करे वरी बि ब्राह्मण थियो, पर कीन कॾहिं को कर्म कयो। मरी जग में अची उहो बांदर थियो, जंहिं पुरुषोत्तम जो विर्त कयो। जो कर्म करे अणॼाणीअ में, ऐं प्रीत रखे हिक साईंअ में। थो मालिक उन ते महर करे, थो मालिक उन ते सब ॾोह गुनाह हिक पल में हरे, सब ॾोह गुनाह हिक। ॿियो बिगड़ल कारज से गुवरे, ॿियो बिगड़ल कारज से ऐं खाली भंडार थो से गुभरे, ऐं खाली भंडार थो से गुभरे। अणॼाणाईअ में ॾिसो अहिड़ा मिलनि था फल, सिक शरदा सां जो करे तंहिंजा भाग अटल, तंहिंजा भाग अटल। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको उन ॾींहुं तन त्यागियो और दर्शन कयो हुयो उन ॾींहुं पुरुषोत्तम जे उद्यापन जो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। उन जी अहिड़ी महिमा थी जो ॿियो जनम बि उन चित्र शर्म नाले सां ब्राह्मण जो पातो, पर अहिड़ो उन जो को भाग फिटल हुयो जो उन जन्म में को कर्म ई न कयो। सभु कुदा कर्म करे, पाप कर्म करे, केतिरियूं नरकनि जूं यातनाऊं सहंदे बांदर वञी करके बणियो। पर हाणे पुरुषोत्तम महीने जो विर्त जो उन ॾिठो हुयो त इन प्रभाव सां वरी उन बांदर जे जोड़ में ॾिसो परमात्मा कीअं हिननि जीवन जो योग क्षेम बणाए थो पियो। चइबो आहे न भई कर्म कंहिंजो बि
किनो नथो थिए पियो। परमात्मा जॾहिं सम्झे थो न उन कर्म जो फल उनखे अवश्य उते मिले थो पियो। वेंदो कॾहिं न कंहिंजो कुझु बि कल जायो। उहो उद्यापन जो उन पिछले जन्म में महात्म पुरुषोत्तम जो ॾिठो हुयो, सो बांदर जे जून में उनखे उनजो फल मिलियो। वरी साॻियो ई पुरुषोत्तम जो विर्त उनखे हथु अची वियो अणॼाणाईअ में। और परमात्मा तो सभु ॾिसे थो पियो, ॼाणाईअ में कर या अणॼाणाईअ में कर, हुनखां का बि ॻाल्हि लिकल कोन आहे। परमात्मा जी महिर हुनजे मथां थी वई, सभु उन जा ॾोह गुनाह माफ़ थी विया। जॾहिं अणॼाणाईअ में बि कार्य अहिड़ो सिद्ध थो थी वञे तो श्री सोजी महाराजन चवनि था त हे सोनको जेको ॼाणी करके श्रद्धा सां प्रेम भाव सां जेको अहिड़ो सत्कर्म करे थो, पुरुषोत्तम महीने जो विर्त रखे थो, उन जा भाग तो अटल चइबा। बिगड़ियल सभु कार्य उन्हनि जा भरिजी रास्ता थी वञनि पिया। चयो कृष्ण बुध युधिष्ठिर तूं पक ॼाण पुरुषोत्तम पवित्र तूं, जेको हिकिड़ो पल बि ध्यानु धरे तंहिंजो बिगड़ियल भाग थो सेग वरे। उहो सुख पाए सभु ॾे हसंदा, उहो सुख पाए सभु ऐं दुर्मत दूर थे उन जी सदा, ऐं दुर्मत दूर थे उन जी औलाद बि थे आज्ञाकारी, औलाद बि थे आज्ञा। मिल पत विरता उनखे नारी, मिल पत विरता उनखे दुख देह संदो सभु दूर थिए, दुख देह संदो सभु ऐं कष्ट कुलई कापूर थिए, ऐं कष्ट कुलई जो वचन ही मुंहिंजा हंडाईंदो, जो वचन ही मुंहिंजा हंडाई सो जम जी चोट न खाईंदो, सो जम जी चोट न, सो जम जी चोट न खाईंदो। इत पूरो 28 अध्याय कयो कृष्ण भगवान, चवे उदासी भगत खे ॾींदो कमी काई कान। बोलो श्री कृष्ण देव की जय। उमापति भाई सब हरे राम। भगवान कृष्ण चवण लॻो त हे युधिष्ठिर, ॾिस पुरुषोत्तम जे विर्त सां कर्म सां कीअं कहिड़ा कहिड़ा जीव पवित्र बणिजी था वञनि पिया। हिकु पल बि जेकॾहिं ध्यानु धारे थो हे जीव तो सभु बिगड़ियल भाग हुन जा बणिजी था वञनि। शरीर जो सुख पाए थो, संसार जो सुख पाए थो, दुर्मति हुनजी दूर थी वञे पई। अहिड़े कर्म करण सां औलाद बि आज्ञाकारी थी थिए, पतिव्रता पत्नीअ जो बि सुख पाए थो पियो। दुख अहिड़ो कॾहिं बि उहो भक्त पुरुष नथो ॾिसे पियो। सभु हुन जा कष्ट कुलई परमात्मा हरण थो करे छॾे पियो। भॻवानु चवणु लॻो त हे युधिष्ठिर, तंहिं करके ही मुंहिंजा वचन जेके बि आहिनि पुरुषोत्तम महीने जे महिमा जा, जेको बि पंहिंजे हृदय सां हंडाईंदो उहो जम जी चोट कॾहिं बि नथो खाए पियो। हिन कथा सां गॾु ही 28 अध्याय समाप्त थियो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। 29 अध्याय में वधीक सुभाणे कथा जो प्रसंग वर्णन थींदो। ऋषि नारद जो श्री नारायण भॻवान खां मृग तीर्थ जी उत्पत्ति पुछण, जंहिं मृग तीर्थ में बांदर किरी करके और मुक्ति के प्राप्त हुयो, सो प्रसंग 29 अध्याय जो तव्हांखे सुभाणे वर्णन करे ॿुधाइबो। हींअर प्रेम सां प्रसाद भी वठो और ये शब्द भी चवायो। बोलो श्री कृष्ण भगवान की। वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी कयल अजायो, वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी, वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी कयल अजायो। कुछ भी कयल सिक सां करे जो कोई, सिक सां करे जो कोई, समझो सुवास जायो, समझो सुवास जायो।
वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी कयल अजायो वेंदो। सिक सां ॾिनो सिक सां ॾिनो गज गुल सो बि क़बूल थी वियो। सिक सां ॾिनो गज गुल गोबिंद छॾे गरुड़ खे हिकदमि उते अची वियो। गोबिंद छॾे गरुड़ खे वागुअ जे वात मां जंहिं वागुअ जे वात मां हाथीअ खे हो बचायो। हाथीअ खे हो बचायो वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी कयल अजायो। आखीअ में द्रौपदीअ बि सिक सां ॾिनो गल। आखीअ में द्रौपदीअ बि सिक सां ॾिनो कपेड़ो। आखीअ में द्रौपदीअ बि पाए ऋषि थियो परसन निकतो नदीअ मां तकेड़ो। पाए ऋषि थियो परसन निकतो नदीअ मां निकतो नदीअ मां तकेड़ो। निकतो नदीअ मां उन एब जे सभा में उन एब जे सभा सावल हो सत बचायो। सावल हो सत बचायो वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी कयल अजायो वेंदो कॾहिं न कंहिंजो। सिक सां करे जो कोई सिक सां करे जो समझो सुआ सजायो। समझो सुआ वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी कयल अजायो। सिक मां सुदामो आयो चांवर खणी लिकाए। सिक मां सुदामो आयो कच्छ मां कढी सो कृष्ण मुठड़ियूं भरे पियो खाए। कच्छ मां कढी सो कृष्ण ॾिनो राज टिनि लोकनि जो ॾिनो राज टिनि लोकनि सुंदर हो तन बणायो। सुंदर हो तन बणायो वेंदो कॾहिं न कंहिंजो कुछ भी कयल अजायो। विक्रम अॻे जन्म में कयड़ी चङी कमाई। विक्रम अॻे जन्म में कयो दान चार रोटियूं वयड़ो सो संत खाई। कयो दान चार रोटियूं वयड़ो सो संत
राजा थी न जन्म में, राजा थी न जन्म, विक्रम संबत हलायो, विक्रम संबत हलायो, वेंदो कॾहिं न कंहिंजो, कुछ भी कयल अजायो, वेंदो कॾहिं न कंहिंजो। सिक सां करे जो कोई, सिक सां करे जो, समझो सोआ सजायो, वेंदो कॾहिं न कंहिंजो, कुछ भी कयल अजायो। पहला जहर मनुष्य जो, सिंगार प्यार आए, पहला जहर मनुष्य जो, प्रेम न खपाल प्रभु, पल भी परे न आए, प्रेम न खपाल प्रभु, पल भी परे न आए, प्रकाश बण तू प्रेमी, प्रकाश बण तू, साहिब कंद सवायो, साहिब कंद सवायो, वेंदो कॾहिं न कंहिंजो, कुछ भी कयल अजायो, वेंदो कॾहिं न कंहिंजो। सिक सां करे जो कोई, सिक सां करे जो, समझो सोआ सजायो, समझो सोआ सजायो, वेंदो कॾहिं न कंहिंजो, कुछ भी कयल अजायो, वेंदो कॾहिं न कंहिंजो, कुछ भी कयल अजायो। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदयानिगमनं, वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं, मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि। बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो। बंद कर, ऑडियो ऑडियो वो बंद कर वीडियो।